औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर पढ़ अलिफ जो ॿिया वरक सभु विसार। अखर पढ़ अलिफ जो ॿिया वरक सभु विसार। अंदर तूं जार पनाह पढ़ंदे केतिरा। अज़मत रमज़ान सैरी ट्रांसमिशन में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी। यकीनन ही अज़मत रमज़ान सैरी ट्रांसमिशन जॾहिं खां शुरू थियो आहे, अवां सभिनी जूं मुहबतूं प्यार ऐं पाबो असां सां गॾु आहे। अवां ॾेह ऐं परॾेह में असांजे हिन अज़मत रमज़ान खे ॿुधो था, ॾिसो था ऐं अवां जूं उहे चाहतूं असांजे मोहतरम डायरेक्टर साहब वटि जीअं पहुचनि थियूं त उन्हनि मुहबतुनि जो ख़्यालु रखंदे, छो त ही रहमत रमज़ान आहे, रहमतूं बरकतूं उहे रहमतूं जेके रब्बुल आलमीन असां अव्हां खे नसीबु फ़रमायूं आहिनि। त अशर मग़फ़िरत जे अंदरि असां दाख़िल आहियूं ऐं अशर मग़फ़िरत जे अॼोके ख़ासि प्रोग्राम जेको 12हीं सहरी आहे, 12हों रोज़ो पाण रखण जी तयारी करियूं पिया। मां चाहींदुसि त अॼु दुनिया जे अंदरि मक़बूल तरीन सुहिणे उन मुनाजात सां सहरी ट्रांसमिशन जी शुरूआति करियूं था, जेका मुनाजात तमामु बहितरीन हर नंढे वॾे जी ॿुधल आहे। पर उनखां पहिरीं जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान रोज़ जे मामूल जीअं असां सां गॾु हूंदा आहिनि, अॼु उहे मुअज़्ज़िज़ महिमान मोहतरम जनाब हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन असां सां गॾु आहिनि ऐं अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन सां गॾु असांजा मोहतरम सनाख़ा जनाब इसरार हैदर मेमन साहिब जन असां सां गॾु आहिनि। ऐं हिन सहरी ट्रांसमिशन में मुख़्तलिफ़ इसरार साहिब खां सवाइ बि खोड़ सारा नात ख़्वान अव्हां खे सरकार जी सना ॿुधाईंदा आहिनि। मां चाहींदुसि त पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति उन सुहिणी ऐं मिठड़ी मुनाजात सां करियूं था। जी इसरार हैदर। आधार तुझो आहे, आधार तुझो नाले अलख जे बिड़ो तार मुंहिंजो ओ ॾाढो आहे सतायो दुनिया जे दर्द, ॾाढो आहे सतायो दुनिया जे दर्द, आ मुहड़ो मटायो मिटनई माइटन, कर बाजबानीअ ते कर महर गोलीअ ते, कर बाजबानीअ ते कर महर गोलीअ ते, दे दीदार बजो, दे दीदार बजो नाले अलख जे बिड़ो तार मुंहिंजो, ॿियो केरु ॿुधंदो दर्दन जूं दाहूं, हो ॿियो केरु ॿुधंदो दर्दन जूं दाहूं, हो मुंहिंजो नबी साईं तो में निगाहूं, हो मुंहिंजो नबी साईं तो में निगाहूं, हो तोरिया न तरंदी हो कश्ती बुने जी, हो कश्ती बुने जी तो त्या मोहम्मद तवकल हिन जॾे जी, तूं ई
लज सुञाणिजे तूं ई लज सुञाणिजे हो पंहिंजे तॾहिं जी हो पंहिंजे तॾहिं जी तो ते आ मोहम्मद तवकल हिन जॾे जी ओ गुनहगार आया अमल को बि कोने हो गुनहगार आया अमल को बि कोने हो गुलामे नबीअ जो को हाल कोने हो वठ जावाग वीचारे हिन महेसर जॾे जी हिन महेसर जॾे जी हलो मेड़ मूसां पुनल मां पर जाया हलो मेड़ मूसां पुनल मां पर जाया सुभान अल्लाह नाज़रीन अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन ही उहो ट्रिब्यूट आहे जेको अल्लाह ताला असांजे सुहिणनि सना ख़्वाननि खे हासिलु कयो आहे ऐं उहे सुहिणा सना ख़्वान जीअं इसरार हैदर साहिब जन मुनाजात खां आया वरी मिठड़ी नात पढ़ियूं गॾोगॾु काफ़ी जो इहो ई रिदम आहे जेको तसलसुल असीं चाहियूं था तव्हां असांजे इन समूरे ट्रांसमिशन में इन ई तसलसुल खे ॿुधी करे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे ईमान खे ताज़ो रखंदा वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो मिलूं था साही खां पोइ नाज़रीन हाज़िर आहियूं नंढड़ी साही खां पोइ अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में यकीनन ही उहे लम्हा आहिनि जेके रब्बुल आलमीन खां दुआउनि घुरण जा लम्हा आहिनि जेकॾहिं अव्हां रोज़े जी तयारीअ में आहियो सहरी जी तयारी में आहियो त उहे मुंहिंजा भाइर मुंहिंजो चाचो मुंहिंजो मामो उहे वॾड़ा बुज़ुर्ग जेके जागनि पिया त पंहिंजी उन जाग खे उथी करे बिस्तरे खे छॾे करे ऐं तहज्जुद जी नमाज़ पढ़ो तिलावत कलाम पाक कयो ज़िक्र अस्कार कयो मुंहिंजूं उहे माइरूं भेनरूं न्याणियूं जेके हिन वक़्तु सहरी जे इंतज़ाम करण में मसरूफ़ आहिनि ऐं उन सहरी जे इंतज़ाम सबबु नफ़िल पढ़ी नथियूं सघनि तिलावत कलाम पाक करे नथियूं सघनि त हा उन्हनि जे लाइ बि इहो एज़ाज़ आहे त दिलि जे अंदरि ख़ुदा अज़ वजल जी यादि क़ाइमु कनि क़ल्बी ज़िक्र कनि ऐं ज़ुबान ते दुरूद शरीफ़ जो विर्द जारी रखनि यकीनन इहा इबादत उन्हनि जी रियाज़त उहा ख़िदमत जेको ताम तयारु कनि थियूं इहो बि उन्हनि जूं नफ़िली इबादत जे सवाब में यकीनन शामिल थी वेंदो अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन असां सां गॾु आहिनि साईं रोज़े मामूल जीअं अॼु पाण ख़ासि तौर ते ही अशरे मग़फ़िरत हले पियो ऐं मां चाहींदुसि त हीउ जेको सॼो तसलसुल आहे शुरूआत जीअं मूं लतीफ़ साईं जे बैत सां कई अखर पढ़ अल्फ़ जो ॿिया वर्क सभु विसार अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा त पननि हिकिड़ो आहे पढ़णु ॿियो आहे कढणु चाहींदुसि त अॼु पाण इन कचहरीअ जो दीनी कचहरी जो तसलसुल इल्म जे हवाले सां रखूं त इल्मु कहिड़ी शइ आहे इल्मु छो ज़रूरी आहे ऐं असांजो इस्लाम छा सिर्फ़ु क़ुर ऐं हदीस जे इल्मु पढ़ण जी ॻाल्हि करे थो ऐं ॿियो इल्मु हासिलु करणु जदीद साइंस जो इल्मु हासिलु करणु इन सॼे तसलसुल ते रोशनी विझंदा नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असां ॿिए ॾहाके में शुरू थी चुका आहियूं ऐं अॼु तक़रीबन 12 सहरी आहे ऐं असां अवां जेको मौज़ू मुंतख़ब कयो आहे उन जो रमज़ानुल मुबारक सां हिकिड़ो ख़ासि ताल्लुक़ ऐं ख़ासि लाॻापो बि आहे। सुभान अल्लाह। मां चाहींदुसि त पहिरियों रमज़ानुल मुबारक जो इल्म सां ताल्लुक़ ऐं कांढापो कहिड़ो आहे सुभान अल्लाह उन ते कुझु ॻाल्हाए पोइ इल्म जी
मथां अचूं था। बिल्कुलु असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वही मुबारक जी जेका इब्तिदा थिए थी उन जी कैफ़ियत जेका असां ॾिसूं था उहा कैफ़ियत माह रमज़ानुल मुबारक जी कैफ़ियत सां बिल्कुलु मिलंदड़ जुलंदड़ आहे। सुभान अल्लाह। वही कीअं नाज़िल थी? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमाइनि था त जॾहिं वही जो वक़्तु वेझो आयो त वही जे अचण खां पहिरियों मुंहिंजे मथां हिकिड़ी ख़ासि कैफ़ियत तारी थी ऐं अल्लाह ताला मूंखे ख़लवत नशीनी महबूब बणाए छॾी। सुभान अल्लाह। हुब्बिबा इलैहिल ख़ला, ख़लवत नशीनी, तन्हा रहणु, अकेलो रहणु, अल्लाह ताला जी यादि में रहणु मुंहिंजे लाइ महबूब थी वियो। सुभान अल्लाह। ऐं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा कुझु हिन रीति इरशाद फरमाइनि थियूं त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन ॾींहंनि में वही खां बिल्कुलु कुझु अरसो अॻु पहाड़नि ऐं ग़ारुनि ॾांहुं निकिरी वेंदा हुया ऐं कुझु खाधे पीते जो सामान पिणु गॾु खणी वेंदा हुया। ऐं हिकु भेरे इहो वाक़ियो पेश आयो त कुझु ॾींहंनि ताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम घर न मोटिया। अम्मा बीबी परेशान थी वई ऐं मके शरीफ़ में पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे ॻोल्हणु लॻी ऐं ॻोल्हींदे 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 उन ग़ार में अची पहुती। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्त में बि इबादत में मशग़ूल हुया, अल्लाह ताला जी यादि ऐं ज़िक्र में मशग़ूल हुया। पर जेॾीमहिल ॾिठऊं त जेको घर खां खाधो खणी निकिता हुया उहे केतिरनि ॾींहंनि खां पोइ बि उहे जो उहे उते मौजूदु हुयो, उन मां का बि शइ खाधल या पीतल कोन हुई। सुभान अल्लाह। इन जो मतिलबु इहो थियो, अच्छा इन खां पोइ फ़ौरन ई अल्लाह ताला वही जो नुज़ूल फरमायो ऐं वही नाज़िल थी। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम हाज़िर थिया ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह ताला जो पैगाम ॾिनऊं, इक़रा, पहिरीं वही इहा नाज़िल थी। सुभान अल्लाह। हाणे इन पूरी हदीस ऐं पूरी इन गुफ़्तगू मां इहो निचोड़ असांखे मिले थो त जेको इल्मु आहे, हाणे वही जेको आहे इहो अल्लाह ताला जो इल्मु ख़ासि आहे। सही। ऐं अल्लाह ताला जो उहो ख़ासि इल्मु कॾहिं नाज़िल थियो? उन वक़्तु नाज़िल थियो जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खाधे पीते खे तर्क फरमायो। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जलवत खे तर्क फरमायो, पंहिंजनि घर वारनि खे, पंहिंजनि मिटनि माइटनि खे, दोस्तनि यारनि सां जेको ताल्लुक़ हुयो उन्हनि खे तर्क फरमाए जॾहिं अल्लाह ताला जी यादि में कुझु वक़्तु गुज़ारियो त इहो सबबु बणिजी वियो अल्लाह ताला जी तरफ़ां वही जे नुज़ूल जो। मतिलबु हीअ रमज़ानुल मुबारक असां रोज़ो रखूं था, खाइण पीअण खां परहेज़ कयूं था, दोस्तनि यारनि खां क़ता ताल्लुक़ ई अख़्तियार कयूं था, अल्लाह ताला जी यादि वधि में वधि ॿियनि महीननि जी निस्बत में वधि थिए थी त हिन महीने जो ताल्लुक़ इल्म सां अञा वधीक मज़बूत थी वञे थो। सुभान अल्लाह। ऐं ॿियो त क़ुरान मजीद जेको इल्म जो इल्म न बल्कि उलूम जो मरकज़ ऐं महवर ऐं सरचश्मो आहे, उन जो नुज़ूल माह रमज़ानुल मुबारक में थियो आहे। सुभान। यानी कि जेका इल्म जी बुनियादी किताब आहे उन जो नुज़ूल जॾहिं रमज़ानुल मुबारक में आहे त इहो असांखे गोया के इशारो मिले पियो त रमज़ानुल मुबारक जो इल्म ऐं क़ुरान मजीद सां हिकिड़ो गहरो ताल्लुक़ आहे। सही, छो त तव्हां जेका ॻाल्हि करे रहिया आहियो इल्म जो रमज़ान मुबारक सां गहरो ताल्लुक़, त उन ताल्लुक़ सां मां इहा ॻाल्हि बि नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थो त अल्लाह ताला जेके 4 वॾा किताब नाज़िल फरमाया उन्हनि में तौरात, इंजील ऐं ज़बूर जो जेको नुज़ूल आहे उहो बि हिन रमज़ान मुबारक महीने में आहे। जी, त ही माह रमज़ानुल मुबारक असांखे इल्म जी तरफ़ मुतवजह करे पियो। वरी अगरि असां अचूं इल्म जे मज़मून जी तरफ़ ऐं इल्म जे मौज़ू जी तरफ़ सही, ऐं इन जी अहमियत ऐं अफ़ादियत जी तरफ़, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरीं वही जेका नाज़िल फरमाई आहे, जेको पहिरियों लफ़्ज़ अल्लाह ताला वही जो मुंतख़ब फरमायो आहे, उन लफ़्ज़ जो पंहिंजो ताल्लुक़ इल्म सां आहे। सुभान अल्लाह। उन जो पंहिंजो ताल्लुक़ पढ़ण ऐं पढ़ाइण सां आहे। सही। अल्लाह ताला पहिरीं वही जेका नाज़िल फरमाई, इरशाद फरमायो इक़रा, सुभान अल्लाह। महबूब तव्हां पढ़ो, बिइस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, उन परवरदिगार जे नाले सां जंहिं जेको पैदा कंदड़ आहे। हाणे इक़रा जो लफ़्ज़ पढ़ण जी तरफ़ इशारो आहे ऐं इहो पढ़ण जेको आहे उहो इल्म सां ताल्लुक़ रखे थो। वरी अहिड़े ई नमूने
हितां ई पाण ॻाल्हि खे जारी रखंदासीं। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ खां वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। 12वीं सहरी तव्हां तयारी कयो पिया ऐं यकीनन असां 12वीं सहरी जे हवाले सां अव्हांखे अॼोको असांजो जेको मौज़ू आहे उहो इल्म जो ताल्लुक़ रमज़ान मुबारक सां ऐं इल्मु हासिलु करणु छो ज़रूरी आहे। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। हाज़िरिन हाज़िर आहियूं नंढड़ी साई खां पोइ। अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। साई खां पहिरीं पाण इल्म जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त इल्मु छो ज़रूरी आहे ऐं इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ जे हवाले सां ज़िक्र करे रहिया हुआ अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबु। साईं, चाहींदासीं तव्हां जेको असांजे नाज़रीन खे ॿुधायो पए इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, इक़रा यानी इल्म जो पढ़णु ऐं पढ़ाइण जो तसलसल, इन हवाले सां रहनुमाई फरमायो। अल्लाह ताला जी आख़िरी नाज़िल करदा किताब क़ुरान मजीद जो पहिरियों लफ़्ज़ बि इक़रा इल्म जे हवाले सां इल्म जी तरफ़ इशारो करे पियो ऐं किताबुल्लाह क़ुरान मजीद खां पोइ हदीस जी जेका सभ खां असह तरीन किताब रूए ज़मीन ते बुख़ारी शरीफ़, सही, उन जो जेको पहिरियों बाब बदउल वही, वही जे नुज़ूल जी जेका कैफ़ियत ऐं वही जेका नाज़िल थी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते, उहो बि गोयाक हिकिड़ो इल्मु आहे। सुभान अल्लाह। उन जो आगाज़ बि इल्म जी तरफ़ दलालत थो करे। क़ुरान मजीद जी पहिरीं वही बि इल्म जी मथां दलालत करे थी ऐं तसव्वुफ़ जी माया नाज़ ऐं बुनियादी किताबनि मंझां जेको बुनियादी किताब कशफुल महजूब हज़रत अली हजवेरी, अली उस्मान हजवेरी रहमतुल्लाह अलैह, अलमारूफ़ दाता हजवेरी रहमतुल्लाह अलैह जन जो कशफुल महजूब जेको किताब, उन्हनि जेको पंहिंजे किताब जी इब्तिदा कई आहे उहा बि इल्म सां कई आहे। सही। हाणे क़ुरान मजीद उन जो पहिरियों लफ़्ज़ बि इल्म सां ताल्लुक़ रखे थो। बुख़ारी शरीफ़ जो पहिरियों बाब ऐं हदीस बि इल्म सां ताल्लुक़ रखे थी ऐं तसव्वुफ़ जो जेको बुनियादी किताब कशफुल महजूब, उन जो मुहाग ऐं उन जी इब्तिदा बि इल्म सां कई वञे थी। इन जो मतिलबु इहो थियो त अल्लाह ताला जी नज़र में बि इल्म सभिनी खां मुक़दम आहे। हदीस में बि, हदीस जी किताबनि में मुहद्दिसीन जी नज़र में बि इल्म सभिनी खां मुक़दम आहे ऐं सूफ़ियनि जी नज़र में बि इल्म सभिनी खां मुक़दम आहे। हाणे तव्हां जेका ॻाल्हि करे विया त सभिनी जे साम्हूं इल्मु सभ खां वधीक अहमियत, पर उहो इल्मु माण्हू छो थो पिराए, छाजे लाइ हासिलु करे थो? जीअं बुख़ारी शरीफ़ जो ज़िक्र अव्हां कयो त उनजी पहिरीं हदीस आहे इन्नमल अअमालु बिन्नियात, यानी त उहो इल्मु जेको हासिलु कजे थो कहिड़े इरादे सां हासिलु कजे थो त इन इल्म जे ज़रिए मां रोशनी फहिलाईंदुसि, या इल्म जे ज़रिए के इन जे लाइ हासिलु कंदा आहिनि त कंहिंखे परेशान कजे, कंहिंखे वठ पकड़ कजे। यकीनन इन खां असां पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदासीं। मोहतरम इसरार हैदर मेमन साहिबु असां सां गॾु आहिनि। इसरार साईं, असांखे सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी मंझां हाणे छा था ॿुधायो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहीं का नजर फरमायो, अहीं का नजर फरमायो, हो खुदारा खातम अंबिया खताओं दर गुजर पायो, खताओं दर गुजर पायो, हो खुदारा खातम अंबिया अहीं का नजर फरमायो, अहीं का नजर फरमायो, अव्हां जो दर खुदा जो दे, खुदा जो दे, अव्हां जो दे,
जो दे खुदा जो दे खुदा जो दे अमां जो दे बेगाना दर न टकरायो बेगाना दर न टकरायो हो खुदारा खातम अंबिया का नजर फरमायो अवी का नजर फरमायो अभी आयो शाह शाफी अवा जो इस काफी अभी होते हितनी दो माफी अभी होते हितनी दो माफी अवारिय का भवा ना है मिठा मह भूब मौला जा मिठा मह भूब मौला जा आवाखे ये सदा आहे ना कामन ना किसन ते नित कर्म कामिल कयो काहे मिठा मह भूब मौला जा वठीला तक न तू वारो सहारो आसरो चारो वठीला तक न तू वारो सहारो आसरो चारो सलियो सू हाल सब सारो सलियो सो हाल सब सारो छड्यो ऋण कीमकीरा है मिठा मह भूब मौला जा मिठा मह भूब मौला जा इजाबत थे हिदायत थे हिदायत थे हिमायत थे इजाबत थे हिदायत थे हिमायत थे हिदायत थे हासिल को हाल हक जो थे हासिल को हाल हक जो थे जाज तो चाहे मिठा मह भूब मौला जा मिठा मह भूब मौला जा आवाखे सदाया है मिठा मह भूब मौला जा मिठा मह भूब मौला जा सुभान अल्लाह मिठा महबूब मौला जा सूफ़ी शायर एजाज साईं जो कलाम ऐं इसरार हैदर मेमन साहब जे तमामु ख़ूबसूरत आवाज़। नाज़रीन अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन जारी आहे। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान में थोरी साई खां पोइ।
यकीनन सैरी ट्रांसमिशन जारी आहे ऐं 12हें रोज़े जी तयारी हले पई। उहे माइरूं भेनरूं, मुंहिंजूं नियाणियूं ऐं मुंहिंजा भाइर जेके हींअर सैरी जे इंतज़ामात में लॻल आहिनि, रुधल आहिनि, यकीनन दिलि जे अंदरि अल्लाह ताला जो ज़िक्र ऐं ज़ुबान ते दुरूद शरीफ़ जी तवार जारी रखनि। हींअर असांखे जॉइन कयो आहे तमामु बहितरीन नौजवान सना ख़्वाननि। असां सां गॾु आहिनि मोहतरम हसन अली हुसैनी साहब ऐं उन सां गॾोगॾु हैदराबाद जा तमामु बहितरीन सनाख़ा मोहम्मद बुरहान खोखर। यकीनन असांजे हिन सेगमेंट जे अंदरि साई खां पोइ ही ॿई सनाख़्वान तमामु बहितरीन अंदाज़ ऐं आवाज़ जा मालिक आहिनि ऐं सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना बहितरीन अंदाज़ सां पढ़ी ॼाणनि था। ॻाल्हि हली रही हुई इल्म जे हवाले सां अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबनि सां। जी साईं, पाण ज़िक्र करे रहिया हुआसीं इल्म जे हवाले सां ऐं अव्हां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो तज़किरो पिया फ़रमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इल्म जे हवाले सां मुख़्तलिफ़ इरशादात फ़रमाया ऐं उन जी फ़ज़ीलत जे लाइ हीअ हिकु हदीस ई काफ़ी आहे जंहिंमें पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, फ़ज़लुल आलिम अलल आबिद कफ़ज़ली अला अदनाकुम। आलिम जी फ़ज़ीलत इबादत गुज़ार जे मथां अहिड़े नमूने आहे जीअं मुंहिंजी फ़ज़ीलत मुंहिंजी उम्मत जे बिल्कुलु अदना नंढे दर्जे वारे उम्मती जे मुक़ाबले में जेको मुंहिंजो मक़ाम आहे, आलिम जो मक़ाम आबिद जे मुक़ाबले में ईअं आहे। सुभान अल्लाह, यानी हिकिड़ो सॼी ज़िंदगी इबादत करे थो ऐं ॿियो इल्मु हासिल करे थो। इल्मु हासिल करे थो त उन इल्मु हासिल करण वारे जो मक़ाम उन आबिद बाने खां कई दर्जा मथे ऐं बुलंद मक़ाम आहे। ऐं इल्मु जेका आहे उहा अल्लाह ताला जी ख़ासि दौलत आहे त अल्लाह ताला जो को बि नबी इल्म खां आरी कोन्हे। अल्लाह ताला जा सभई अंबिया किराम, सभई नबी, पैगम्बर, रसूल, उलुल अज़म जेके गुज़रिया, सभिनी खे अल्लाह ताला इल्म जी दौलत सां मालामाल फ़रमायो। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उन इब्तिदाई मरहले खे अगरि ॾिसूं त जेका अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फ़रिश्तनि जे भेट में जेको मक़ाम अता फ़रमायो उहो बि इल्म जे करे अता फ़रमायो। त जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तकलीफ़ फ़रमायो त फ़रिश्तनि खां अल्लाह ताला सवाल कयो, उहो जवाबु न ॾेई सघिया ऐं जवाबु ॾिनऊं, ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। पोइ वरी उहो सवाल अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पुछियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम उन्हनि शयुनि जा नाला उहो जवाबु ॾियण में कामयाबु थिया। त उन खां पोइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम फ़रमायो त हाणे तव्हां आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। त मस्जिद मलाइका जेका ज़ात थी उहा बि गोया के इल्म जे करे थी। सुभान अल्लाह, यानी इहो इल्मी मक़ाम ऐं मर्तबो जेको अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम खां वठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभिनी नबीअनि खे अता फ़रमायो। ऐं उहे नबी बज़ाहिर कंहिं स्कूल कॉलेज में न पढ़िया, पर अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे रद्दुनी इल्मु पंहिंजे तरफ़ खां वही जे ज़रिए उहा इल्मु अता फ़रमायो। यकीनन इल्म जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी रहंदी। मोहतरम हसन अली हुसैनी असां सां गॾु आहिनि ऐं मोहम्मद बुरहान। मां चाहींदुसि त सरकारी दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मथां क़सीद बुर्द शरीफ़ सां पंहिंजे इन प्रोग्राम जी शुरूआत करियो। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का। अर्श ने चूमा है तलवा आपकी नालैन का, अर्श ने चूमा है तलवा आपकी नालैन का। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन
बल्लिग मक़ासिदना या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सुभानअल्लाह। यकीनन सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो था दुरूद शरीफ़ पढ़ण तमाम अज़मत भरियो ऐं जेको दुरूद शरीफ़ पढ़े थो उहो तमाम लातादाद नेकिन सां माला माल थिए थो। अज़मत रमज़ान सरी ट्रांसमिशन जारी आहे। मिलूं था नंढड़ी साई खां पोइ। हाज़िरीन हाज़िरायूं नंढड़ी साही खां पोइ अज़मत रमज़ान सरी ट्रांसमिशन जारी आहे ऐं अॼु पाण 12वीं सहरी करे रहिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त शाल रब काइनात हिन 12वीं सहरी जे सदके बाक़ी रमज़ान मुबारक जा सभई रोज़ा तरावियूं नवाफ़िल तिलावत कलाम पाक जो जेको अजर ऐं सवाब आहे अल्लाह ताला असां सभिनी खे उन सां मुस्तफ़ीज़ फरमाए। सना खां मोहतरम हसन अली ऐं मोहम्मद बुरहान असां सां गॾु आहिनि। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन बि असां सां गॾु आहिनि। अल्लामा मोहम्मद ताहिर साहिब जीअं त इल्म जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं ऐं उहो इल्मी मक़ाम जेको आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन असांखे ॿुधायो आहे, तव्हां पंहिंजी उन ॻाल्हि खे जारी रखो। असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ इरशादात फ़रमाया आहिनि इल्म जे मुतालिक़। मां चाहींदुसि त हज़रत अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह कशफुल महजूब में जेका रिवायत आंदी आहे पहिरियों उनखे पेश कयां। पाण किताब जी शुरूआत में कशफुल महजूब जी शुरूआत में जेका रिवायत आंदी अथनि उहा तलबुल इल्म फ़रीदतुन अला कुल्लि मुस्लिमिन वफ़ी रिवायतिन आख़र व मुस्लिमतिन। इल्म जो हासिल करणु हर मुसलमान जे मथां फ़र्ज़ आहे। हाणे मुसलमान में औरतूं बि शामिल आहिनि, मर्द बि शामिल आहिनि, लेकिन इन खां अलावा बि अहिड़ी रिवायत मौजूदु आहे जंहिंमें मुस्लिमतिन यानी मुअन्नस जो फ़ीमेल जो अलॻि सां वाज़े ज़िक्र मौजूदु आहे। इल्म उहा दौलत आहे जंहिंसां इंसान खे अल्लाह ताला जी सुञाणप हासिल थिए थी। इंसान सुठे ऐं बुरे कम में तमीज़ करे सघे थो। इंसान फ़ाइदे ऐं नुक़सान खे सम्झी सघे थो ऐं सभ खां वधीक जीअं हज़रत इमाम फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में हिन आयत तहत इरशाद फ़रमायो आहे त अल्लाह ताला इरशाद फ़रमायो कुल हल यस्तविल अअमा वल बसीर वल ज़ुलुमात वल नूर। छा अंधो ऐं अख वारो ॿई हिकु जहिड़ा थी सघनि था? वल ज़ुलुमात वल नूर, छा ऊंदाही ऐं सोजरो बराबरि थी सघनि था? वल ज़िल्लु वल हरूर, छा सायो ऐं रोशनी उस ऐं छांव पाण में बराबरि थी सघनि था? छा ज़िंदा ऐं मुर्दा पाण में ॿई बराबरि थी सघनि था, हिकु जहिड़ा थी सघनि था?
जॾहिं इहे सभई हिकु जहिड़ा नथा थी सघनि त जाहिल ऐं इल्म वारो बि ॿई बराबरि नथा थी सघनि। जीअं अंधे जे नाबीना जे मुक़ाबले में जेको सॼो बीनाई वारो आहे उहो उनखां अफ़ज़ल आहे, अहिड़े ई तरीक़े सां जेको जाहिल आहे उन सां इल्म वारो शख़्स वधीक बहितर ऐं मक़ाम में मथां आहे। वरी इमाम फ़खरुद्दीन राज़ी इन जी तशरीह में कुझु ईअं बि फ़रमाइनि था त अगरि को शख़्स अंधो या नाबीना आहे त उन जो नुक़सानु सिर्फ़ु ज़ाहिरी अख जो आहे। सही। उन जो नुक़सानु उनखे कहिड़ो थी सघे थो, वध में वधि उन जो नुक़सानु इहो आहे जॾहिं हलंदो थाॿड़िजी पवंदो, किरी पवंदो, रस्तो नज़र न ईंदो, थी सघे साम्हूं खूह हुजे, खॾ हुजे ऐं उन में किरी पवे, ज़ख़्मी बि थी सघे थो, जान खां बि हथ धोई सघे थो। सही। पर इहो सिर्फ़ु जानी नुक़सानु थींदो। लेकिन अगरि को जाहिल आहे त उहो उन जहालत जे सबब सां अहिड़ी ऊंदाही में किरंदो जो उन जो ईमान बि उन जे हथनि खां निकिरी वेंदो। त लिहाज़ा जेको ज़ाहिरी जेका नाबीनाई आहे इहो ऐब कोन्हे, ज़ाहिरी जेका अखि न हुजे इहो बि ऐब कोन्हे। ऐब इहो आहे जो बातिनी बीनाई उन जी कोन हुजे। जेको इल्मु आहे इहा इंसान जी टी ये बातिनी हिकिड़ी अखि आहे जंहिंसां हू चङे ऐं बुरे जी तमीज़ करे थो ऐं उन जी सुञाणप अख़्तियार करे थो। सुभान अल्लाह। नाज़रीन, इल्म इंसान जी टी अख आहे जंहिं जे ज़रिए इंसान साञा हासिल करे थो, सुञाणप हासिल करे थो। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम जी सुहिणी सना ख़्वानी ॾांहुं। बहितरीन सना खां हसन अली हुसैनी असां सां गॾु आहिनि। हसन अली हुसैनी खां सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सना ॿुधो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन हुजूर आपके दर का मैं अदना गदा हूँ, मेरे दम में आका ये दम आपका है। हुजूर आपके टुकड़ों पर जी रहा हूँ, मैं कुछ भी नहीं हूँ, करम आपका है। हुजूर आपके टुकड़ों पर जी रहा हूँ, मैं कुछ भी नहीं हूँ, करम आपका है। मैं सबसे बुरा हूँ, मैं ये मानता हूँ, हुजूर आपका हूँ, यही जानता हूँ, हुजूर आपका यही जानता हूँ। बड़ा नाज है मुझको मेरे मुस्तफ़ा पर, अता जो किया है भरम आपका है। बड़ा नाज है मुझको मेरे मुस्तफ़ा पर, अता जो किया है भरम आपका है। और बहुत ही खूबसूरत शेर। ये कुरान रब ने
जो नाज़िल किया है हुजूर आपका ही कसीदा लिखा है, हुजूर आपका ही कसीदा लिखा है। खुदा कह रहा है हबीबे खुदा से, ये लौह आपकी है कलम आपका है। खुदा कह रहा है हबीबे खुदा से, ये लौह आपकी है कलम आपका है। हुजूर आपके दर का मैं अदना गदा हूँ, मेरे दम में आका ये दम आपका है। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। हसन अली हुसैनी सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तमाम सुहिणी सना ॻाए रहे हो। अज़मत रमज़ान सैरी ट्रांसमिशन जारी है। मिलूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान में नंढी साई खां पोइ। सहरी ट्रांसमिशन जारी है ऐं 12वीं सहरीअ जी तयारी थी रही है। यकीनन उहे ख़ुशि नसीब जेके सहरी जी तयारीअ में आहिनि। यकीनन दस्तरख़्वान जॾहिं लॻे त दस्तरख़्वान ते वेहण खां पहिरीं सुन्नत बि आहे, सवाब बि आहे ऐं हाणोकियुनि हालतुनि जे मुताबिक़ ज़रूरत बि आहे त पंहिंजा हथ मुकमल तौर ते साफ़ करे ऐं दस्तरख़्वान ते वेहूं, फ़ासिले सां वेहूं। ऐं जॾहिं असां दस्तरख़्वान ते सहरी करे मुकमल करियूं त पोइ अल्लाह ताला जी बारगाह में दुआ घुरूं। यकीनन ही क़बूलियत जा लम्हा आहिनि ऐं रब्बुल आलमीन ज़रूरु दुआ मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए थो। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब यकीनन ॻाल्हि हली रही हुई इल्म जे हवाले सां, ऐं शुरूआत में मूं इहा ॻाल्हि छॾी त इल्मु जेको हासिल कजे थो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान ऐं अल्लाह ताला जे क़ुरान पाक जे हवाले सां इक़रा लफ़्ज़ खां मां शुरूआत कई। त हाणे उन में उहो इल्मु कहिड़ो इल्मु? छा सिर्फ़ु क़ुरान करीम जो इल्मु, सिर्फ़ु अहादीस जो इल्मु, सिर्फ़ु दीनी इल्मु, बज़ाहिर दुनवी यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि जो इल्मु, या उन सां गॾोगॾु साइंसी इल्मु? इन हवाले सां अव्हां वेंदे वेंदे असांजी रहनुमाई फ़रमायो। ॾिसो अॼु सभु जेको क़ुरान मजीद जो पहिरियों जेको लफ़्ज़ आहे उन में सिर्फ़ु इल्म जी तरफ़ इशारो आहे। सही। उन में इहा का बि तख़सीस कोन्हे त कहिड़ो इल्मु हुजे। ऐं जेके हदीस शरीफ़ में जेके अल्फाज़ आहिनि तलबुल इल्म फ़रीदतुन अला कुल्लि मुस्लिमिन, उन में बि का ख़ासि वज़ाहत कोन्हे। ऐं जेका टीं हदीस उतलुबुल इल्म वलो बिस्सीन, उन में बि ख़ासि जेको आहे उहो कंहिं इल्म जी तरफ़ इशारो कोन्हे। लेकिन उलमा ऐं मुहद्दिसीन इन खे तक़सीम कनि था टिनि हिसनि में। पहिरियों हिसो उहो आहे जेको असांखे हासिल करणु उहो इल्मु फ़र्ज़ आहे। सही। जेको ईमानियात जो इल्मु आहे, जेको असांजे फ़राइज़ जो इल्मु आहे, नमाज़ जो, नमाज़ जे अहकामात जो, नमाज़ जे शराइत जो, नमाज़ जे अरकान जो, रोज़े जो, रोज़े सां मुतालिक़ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो इल्मु असांखे हासिल करणु, अक़ाइद, तौहीद, रिसालत, हर शइ उन में हर शइ। शामिल ऐं इन खां अलावा जेके फ़राइज़ आहिनि असांखे उन्हनि जो इल्मु हासिल करणु सभ खां पहिरियों फ़र्ज़ु आहे बहैसियत मुसलमान। वरी ॿियो जेको असां कारोबार करियूं था, सही, जेका ॾेती लेती कयूं था, इहो जेको इल्मु आहे, अगरि मां ताजिर आहियां त तिजारत जा जेके इल्म आहिनि मूंखे अचणु खपनि। सही। निकाह, तलाक ऐं जेका जेके रोज़मर्रा ज़िंदगी में असांखे पेश अची सघनि था मसाइल, उन्हनि जो इल्मु आहे, इहो असांजे मथां वाजिबु आहे। बाक़ी ॿियो जेको इल्मु आहे उहो मुस्तहब जे दर्जे में आहे। कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, ॾे हुजे या परॾे हुजे, सही, कहिड़ो बि इल्मी इदारो, कहिड़ो बि इल्मी मर्कज़ हुजे, उतां इल्मु हासिल करणु इहो इस्लाम ऐं दीन जो सबक़ु आहे ऐं दीन जो ॾसु आहे। छो जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको फ़रमायो उतलुबुल इल्म वलो बिस्सीन,
तव्हां इल्मु हासिल कयो अगरचे तव्हांखे चीन वञिणो पवे। सही हाणे उन दौर में चीन जेको हुयो क़ुरान ऐं हदीस जे इल्म जो मर्कज़ त कोन हो, सही छो जो उन वक़्त ताईं अञा उते दीन इस्लाम जी रोशनी कोन पहुती हुई। इहा मिसाल छाजे करे ॾिनी वई? शायदि इन जे करे अगरि हिन महिल असां गूगल मैप कढूं सही ऐं उन ते ॾिसूं त अरब शरीफ़ खां जेको चाइना जो जेको रस्तो आहे उहो केतिरो मुश्किल तरीन रस्तो आहे, सही ऐं विच में हिकिड़ो वॾो सहरा अहिड़ो अचे थो जिते वण जो को नाम ऐं निशान ई कोन्हे। सही ॾुखे मां ॾुखियो रस्तो। त सही। असांखे पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा रहनुमाई फरमाई त ॾुखे मां ॾुखियो रस्तो बि अगरि अख़्तियार करिणो पवे ऐं मुख़ालिफ़ धुर जे मुल्क में बि इल्मु हासिल करिणो पवे त सही। तव्हां उते वञी सघो यानी था। जेके इल्मु बि हासिल कयो। तकलीफ़ूं तालिब इल्म हासिल कनि था उहे सभई तकलीफ़ूं बर्दाश्त करे उन इल्म खे हासिल करिणो आहे। यकीनन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञे पियो। मां चाहींदुसि त वेंदे वेंदे अव्हां रोज़े जी दुआ पढ़ायो त पोइ सरकार जी सना ख़्वानी आख़िर में ॿुधो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। सुभान अल्लाह। यकीनन रोज़े रखण जी दुआ अव्हां ॿुधी वरिती आहे। हीउ वक़्तु थियो आहे मोकिलाणीअ जो ऐं अव्हां पंहिंजे सहरीअ जे इंतिज़ामात ते आहियो। यकीनन जॾहिं सहरी मुकमल कयो त ज़रूरु आख़िर में अल्लाह जी बारगाह में हथड़ा खणंदव। आजिज़ रहमतुल्लाह अला शरी इन ते अव्हां खां मोकिलाए थो ऐं इन दुआ सां त जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, मुस्कुराईंदा मुरकंदा रहो, पंहिंजे मिटनि माइटनि ओड़े पाड़े संगत साथ जो ख़्यालु रखो ऐं हा उन्हनि जो बि ज़रूरु ख़्यालु रखो जंहिंजो ख़्यालु रखण वारो कोन आहे। वेंदे वेंदे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना जा मिठड़ा बोल मोहम्मद बुरहान खोखर जे आवाज़ में। झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल नाहे ताकत या रसूल नाहे ताकत मुँह में घोवरिया रसूल पुकारा थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने दे आका खणी हथड़ा मदीने दे बधी बाहूं करयादा बधी बाहूं करयादा तुझे दरिया रसूल असी तुझा बचा तुझा
अमड़ तुझी अबो तू जो आकामड़ तुझी अबो तू जो नगी नग पाल तू आही करम कर या रसूल अल्लाह मुहाबे से आज़म जे तू फैले पीर मुर्शिद जे तू फैले पीर मुर्शिद जे अच्छी वन रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह अजल बीठो मथा है भरोसो दम जो कोना है भरोसो दम जो कोना है अखिन जे बंद थियण खागे घुरायो या रसूल अल्लाह झोली मुझी आहे खाली झोली भरिया रसूल